तरक्की भी मुमकिन ना है, तब्दीली भी मुमकिन ना है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था दिलदार चांडियो जी 8 जनवरी ते तालीम जे ॾिहाड़े जे हवाले सां तालीम जे बहितरीअ लाइ सिविल सोसाइटी जो किरदार बाबति NGOs कोऑर्डिनेशन काउंसिल तहलके जे तरफ़ां टाउन कमेटी सकण में सेमिनार रखियो वियो, जंहिंमें टाउन कमेटी चेयरमैन सैयद मोहम्मद मुनीर शाह, तहलके एजुकेशन ऑफिसर मुमताज़ अहमद जमाली, प्रेस क्लब सकण जे उस्ताद मोहम्मद सिद्दीक मंगियो समेत NGOs जे अॻुवाननि, सिविल सोसाइटी, सहाफ़ी, उस्तादनि, सोशल वर्करनि, समाजी अॻुवान समेत तइलीम दोस्तनि पिणु शिरकत कई ऐं तइलीम जे बहितरीअ लाइ पिणु मुख़्तसिर ॻाल्हायो। तालीम जे बहितरी जे हवाले सां कोई प्रोग्राम कयो NGOs कोऑर्डिनेशन काउंसिल जे तरफ़ां टाउन कमेटी सकण में इन में जेको प्रोग्राम में असां तालीम जे हवाले सां काफ़ी तजवीज़ूं आयूं आहिनि ऐं असां बि इहो चाहियूं था त पंहिंजे स्कूलनि जे पंहिंजे ॻोठनि जे स्कूलनि जी मालिकी कयूं ऐं तालीम जी बहितरी लाइ वधि में वधि कोशिशि कंदासीं। NGO कोऑर्डिनेशन काउंसिल तालका सकण जे समाजी तंज़ीम जो नेटवर्क आहे, उन जे तरफ़ां एजुकेशन ते सेमिनार कोठियो आहे। असां अॼु अहद कयो आहे त जेके बि असांजे इलाइक़े जा, असांजे ॻोठनि जा, असांजे सिटीअ जा स्कूल आहिनि, उन्हनि जी असीं मॉनिटरिंग कयूं, उन जी विज़िट कयूं। NGO कोऑर्डिनेशन जे पारां हिकु बहितरीनु तालीमी सेमिनार कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ इशूज़ ते डिस्कस कई वई ऐं अचण वारे जेको साल आहे उन जी प्लानिंग कई वई त असां एज़ ए सिविल सोसाइटी पंहिंजो किरदारु पंहिंजे स्कूलनि खे बहितर करणु ऐं कापी कल्चर खां आज़ादु थियण जे लाइ छा छा करे सघूं था। अॼु 8 जनवरी जे हवाले सां एजुकेशन जे हवाले सां सकण जा जेके NGOs आहिनि उन्हनि दोस्तनि हिकिड़ी प्रोग्राम रखियो, जंहिंमें तक़रीबन सिंध जे तइलीमी मसइलनि ते ऐं ख़ुशूसन सकण जे तइलीमी मसइलनि ते मां सम्झां थो इंतिहाई भरपूर बहस ऐं मुबाहिसो थियो ऐं तजवीज़ूं बि ॾिनियूं वयूं ऐं मां सम्झां थो हुनजो जेको हासिल मतिलबु निकितो, छो तमामु तरक़ीदी पासा तमामु घणा आहिनि, पर हासिल मतिलबु निकितो त असां दोस्तनि इहो पाण में अहद कयो आहे ऐं मां सम्झां थो त इन अहद खे असां यकीनन ऐं तव्हां वरी उनखे ईंदड़ 8 जनवरी ते यादि करे असांखां पुछिजो। असांजो आहे त हर को इंडिविजुअली तौर ते पंहिंजे पंहिंजे स्कूल खे रुगो थोरो लुक आफ्टर करे त मां सम्झां थो त पंहिंजे पंहिंजे सोसाइटीअ में इहो हिकिड़ी बहितरी अची सघे थी। इन हवाले सां तय इहो थियो आहे त तइलीम जी तबाही में न रुगो हुकुमरान, सियासतदाननि ऐं उस्तादनि सां गॾोगॾु ऐं सम्झां थो त सिविल सोसाइटी जो बि हिन में हिकिड़ी खोट आहे जेका हुननि पूरी न कई आहे, त इन जे लाइ सिविल सोसाइटी खे सुजाग थियणु घुरिजे, पंहिंजो किरदारु अदा करण जे लाइ पंहिंजे पंहिंजे स्कूलनि जी उहा मालिकी कनि। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।